अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं हुयो छा आसन। अॼु असां हिकिड़ी नई तारीख़ी जॻह खे तव्हांखे ॾेखारींदासीं जंहिंखे चवंदा आहिनि ब्लू मास्क। सो हीअ ब्लू मास्क जेका आहे उहा T1 जेका आहे ट्राम उन जे रूट ते आहे। सो तव्हांखे दीदार कराईंदा ब्लू मास्क जो। ब्लू मास्क सां गॾु आहे आया सोफिया, छो त आया सोफिया असां अॻु में ई तव्हां दोस्तनि खे ॾेखारे चुका आहियूं। सो हाणे वञूं था ब्लू मास्क। सो अॼु सो केॾो हीअ रश आहे। हीअ तमामु हिकिड़ो तारीख़ी जॻह आहे हिते ऐं तमामु घणा फॉरेनर्स ईंदा आहिनि हिते घुमण पिणु। सो अॼु तव्हांखे ब्लू मास्क दीदार कराईंदे साम्हूं ब्लू मास्क आहे। सो अचो त तव्हांखे ब्लू मास्क जो दीदार करायूं। तमामु ख़ूबसूरत नज़ारो, ही विच में फुहारो आहे। सो ब्लू मास्क हिकु तारीख़ी मस्जिद तव्हांजे साम्हूं। हीअ हुनजो वसी पार्क आहे जिते माण्हू वेहनि था पिया, फोटोग्राफी कनि था। हीअ यानी गॾो गॾु आहे साम्हूं हीअ ब्लू मास्क आहे त वरी हीअ वरी हाया सोफिया आहे। सो T1 आहे मेट्रो जी हिकिड़ी लाइन जंहिंखे ट्राम चवंदा आहिनि। सो उन सां गॾो गॾु ही सुल्तान अहमद स्टेशन आहे, उते ही लॻो ही ॿई बहितरीन स्पॉट आहिनि। सो हिते वेहण जो इंतज़ाम बि माशाअल्लाह सुठो आहे। सो खोड़ सारो रश आहे माशाअल्लाह अॼु त। सो ब्लू मास्क जो अॼु दीदार कराईंदा तव्हांखे। सो हिते ब्लू मास्क ऐं आया सोफिया में हिकिड़ो ही स्टोर आहे ऐं उते ही कॉफ़ी चवनि था, पर ही न चांहि चवनि था, पर बिल्कुलु हिन जो टेस्ट जेको आहे साॻियो हिन जो जीअं रब हूंदी आहे ईअं आहे हिन जो टेस्ट। सो अचो त इहो जो बि थोरो टेस्ट ज़रूरु इहो टेस्ट कजोसि जीअं तव्हांखे पसंदि अचे। सो हींअर असां अंदरि वञूं था पिया आया सोफिया में। ॾाढो सुहिणो माहौल लॻो पियो आहे हिते माशाअल्लाह। अॼुकल्ह खजियूं बि हिते थियनि थी पियूं ऐं हुन में फ्रूट बि ॾिए थी खजी। सो साईं हीअ आहे आया सॉरी ब्लू मास्क जे अंदरि वञूं था पिया हाणे। सो तव्हांखे ॾेखारियूं ब्लू मास्क जो दीदार करायूं अॼु। हीअ पोयां आहे हाया सोफिया एंड हीअ आहे ब्लू मास्क। सो हीअ जो गेट आहे अंदरि वञण जो। कुझु कंस्ट्रक्शन जो कमु हले थो पियो हिते। सो हीअ जो मुंहिंजे ख़्याल में आहे पूरे कमकार जो डिस्प्ले। सो हीअ असां हाणे गेट में अंदरि किरियाऊं। ब्लू मास्क इस्तांबुल तुर्की जी। वॾी लाइन लॻी पई आहे। आया हूं त साईं, पोइ हाणे लाइन में बीहणो पवंदो। ब्लू मास्क इस्तांबुल जी मशहूरु मस्जिद जेका हाया सोफिया सां गॾु आहे। सो दीदार कयो। सो ही लाइन लॻी पई आहे अंदरि वञण जे लाइ। खोड़ सारा माण्हू इंतज़ार में आहिनि, खोड़ सारा माण्हू अचनि था पिया। सो असां बि सोचींदे लाइन सां बीहूं। सो लाइन में बीठा आहियूं हिते ब्लू मास्क ॾिसण जे लाइ। माशाअल्लाह खोड़ माण्हू आहिनि ॾिसण जे लाइ। सो मिड़ी 10-15 मिनट लॻी था वञनि हिते रश में आहे।
पोइ ख़बर न आहे हमेशह ईअं थींदो आहे या अॼु मोकल जो ॾींहुं हुनजे करे ईअं आहे वरी बि लाइन ते बीठा आहियूं लाइन हले पई अञा ब्लू मास्क जी सो हिते कुझु इंस्ट्रक्शन लॻियल आहिनि त शॉर्ट्स में अंदरि कोन अचिणो आहे ऐं ॿियो इहो आहे त मथो ढकियलु हुजे वाइन जो इहे इंस्ट्रक्शन्स आहिनि टाइमिंग बि लिखियलु आहे 8:30 बजे खां 12:30 बजे वरी 2 बजे खां 3:30 बजे वरी 4 बजे 4:30 खां वरी 5:45 बजे टाइमिंग आहे हिते जो सो ईअं अंदरि वञूं था पिया ब्लू मास्क में शायदि शूज़ हिते लाहिणा पवंदा पाइण त लॻे थो सो हिन जॻह ते शूज़ लाहिणा पवंदा सो असां हाणे शूज़ लाइ वरी पोइ हलूं था सो हीअं आहे अंदरि अञा हीअ अंडर कंस्ट्रक्शन आहे हिते हितां अंदरि आया आहियूं ऐं हिते शूज़ रखवा हीअ शायदि लेडीज़ पोर्शन आहे ये हाया सोफिया जो शायदि हिननि मैप ठाहियो आहे सॉरी ब्लू मास्क जो बार बार मूंखे हाया सोफिया थो चए ब्लू मास्क अंडर कंस्ट्रक्शन में आहे सो 2-3 दफ़ा हिते आया आहियूं पर हमेशह बंदि मिली आहे असांखे सो ब्लू मास्क जो अंदर जो दीदार ये हिकिड़ो नंढो मॉडल आहे हिते अञा ब्लू मास्क जो या ब्लू मास्क जो आहे या मदीने पाक जो आहे न सही मदीने पाक जो हिते रखियो अथनि रसूलुल्लाह जो रोज़ो मुबारक आहे ऐं मदीने पाक जो हरम जो हिते रखियो अथनि सो अंडर कंस्ट्रक्शन आई तमामु वॾी वॾा पिलर्स आहिनि जॾहिं ठही रास थींदी त पोइ वधीक अञा मुंहिंजे ख़्याल में क्लियर थी वेंदी त छा छा आहे हिन में सो ब्लू मास्क अंदर जो दीदार सो हीअ जी छित ॾिसण में अचे थोरी घणी ऐं अञा अंडर कंस्ट्रक्शन आहे इहो Very successful old teacher, and he was a very devoted man as well. In the upper side, he has a small room for meditation. And last week of his life, he wanted to go into 40 days of meditation. It's kind of Sufi something to get the inner perfection. However, his life was not enough for that. He passed away in the first week. He was 28 when he passed away. दोस्तों यो अॼु जो हो असांजी वीडियो आहे ब्लू मास्क सो अंदरि अञा अंडर कंस्ट्रक्शन आहे थोरो टाइम लॻी वेंदो हिनखे ठहंदे सो जेतिरी हुई ॾेखारण जी असां तव्हांखे ॾेखारीसूं पर पंहिंजी दुआ में यादि कजो शाह संत इस्तांबुल मां ब्लू मास्क